छा तव्हांखे इहा ख़बर आहे त इस्लामी तारीख़ जो पहिरियों समुंडी जिहाद कहिड़े बहादुर जी क़ियादत में थियो ऐं अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन उन लाइ कहिड़ी अज़ीम बिशारत अता फरमाई। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो, अव्वलु जैशिम मिन उम्मती यग़ज़ून अल बहर क़द औजबू। सहीहुल बुख़ारी। मुंहिंजी उम्मत जो पहिरियों लश्कर जेको समुंड में जिहाद कंदो उन्हनि लाइ जन्नत वाजिब थी वई। केतिरी न वॾी ख़ुशख़बरी ऐं केॾो न वॾो अज़ीम मक़ाम ऐं मर्तबो आहे। ऐं इहो सआदत वारो लश्कर जंहिं हिन हदीस खे हक़ीक़त बणायो ऐं पहिरियों भेरो इस्लाम जो झंडो समुंड ते लहरायो ऐं उन अज़ीम लश्कर जे सिपह सालार जो नालो सैयदना अमीर मुआविया इब्न अबी सुफ़ियान रज़ी अल्लाह अन्हुमा आहे, जंहिं इस्लाम जी तारीख़ में पहिरीं समुंडी क़ुव्वत जो बुनियादु रखियो ऐं इस्लामी परचम खे, इस्लामी झंडे खे ज़मीननि खां वठी समुंडनि ताईं पहुचाए छॾियो। सोशल मीडिया सिंधी दावती इस्लामी प्लेटफॉर्म्स के लाइक्स फॉलो शेयर कयो, सब्सक्राइब कयो।